नाज़रीन, घोटकी में बाअसरनि जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ शहरियुनि जो एहतजाज। शहरी अल्लाह वधायो अल्लाह वसायो सोमरो, आज़म लियाकत शौकत मसमात करम ख़ातून आसिफ कोलाची मोहम्मद बख्श आराई ऐं ॿियनि चयो त बाअसर अब्दुल हक सत्तार वक़ार जब्बार हज़बुल्ला एहसान ज़फ़रुल्ला सोमरो ऐं ॿियनि सां काफ़ी साल पहिरीं ज़मीन ऐं घिटी जे मामले ते झेड़ो हलंदड़ हो, जंहिंजो बाद में फ़ैसिलो बि थियो ऐं मुख़ालिफ़ धुर कूड़ी करार थी ऐं ॾंड बि भरियो। मुख़ालिफ़ धुर ॿीहर असां सां विढ़ी ऐं असां मथां कूड़ा केस पिणु दाख़िल कराइण जी कोशिश कई। बाद में गुज़िरियल राति असांजे घर में घिड़ी असांजी औरतुनि ऐं ॿारनि खे तशद्दुद जो निशानो बणायो ऐं क़त्ल करण जूं धमकियूं ॾिनियूं। एहतजाज कंदड़ SSP घोटकी ऐं ॿियनि वस वारनि खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम करण जो मुतालबो कयो आहे। सोमरो वॉलपेपर्स एंड PVC पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज, जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रंजन अली सोमरो, व्हाट्सएप 0333370786, 03333702 516, तालिब हुसैन 031713109660।